HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। कराची में ख़बर ईंदालो कोयटा में पश्तूनाबाद मार्केट में बा लगन सबब 100 दुकान सड़ी वह। रेस्क्यू अमलदार मौजूद वाक़ियो पश्तूनाबाद जे इलाइके तारू चौक में पेश आयो, जिते बाजार में बा लगी वही, जै बियन दुकानन के साड़े रख करे छो। वाक़े जो इतला मिलंदे इमदादी टीमूं मौके ते पहुंची वयूं ऐं फायर ब्रिगेड जूं 6 गाड़ियों फौरी तौर ते बा विसाइण शुरू करे ॾिनियूं। रेस्क्यू अमलदार मौजूद बा लगन सबब 100 नंढा वॾा दुकान सड़ी रख थी वया ऐं सामान भी सड़ी रख थी वयो। जॾहिं त बा लगन सबब मार्केट में कपड़न जा अक्सर दुकान सड़ी रख थी वया। रेस्क्यू ज़रिए जो चवण आहे त बाजार में बा शॉर्ट सर्किट सबब लगी आहे। मज़ीद ख़बरन ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।